हाणे कंहिंजो वारो आहे? बाबा इलियास जो वारो आहे। हाँ हाँ इलियास जो दुकान कहिड़ो आहे? हिकु दुकान छॾे ॿियो दुकान। ईअं त माण्हू भॼनि था, असां उन्हनि जे फ़ाइदे जे लाइ आया आहियूं त वैक्सीन कयूं, हे वरी भॼण लाथी अथऊं। खबर पवंदी आहे न। हे काॾे भॼी वियो? ॾिसो ॾिसो इलियास तूं आहे? कोने कोने वो कोने अरे इलियास तूं आहे? ना बोने बाक़ी कहिड़ो आहे? तेरी कोले इलियास कहिड़ो आहे? इहो आहे नी? वियो कीअं हलियो लिस्ट में? हे फोटू लॻो पियो अथसि नी? हेॾे मुंहुं त ॾेखार। पूछा कंदो मांखे हे कंपाउंडर हे पकड़ सुई। अब पूछो हेॾे हेठि लहो, हेॾे वेह। बाबा तोखे वैक्सीन करण आया आहियूं, तूं भॼ भॼण लाथी। आई लीड़े एडी वडी सुई दवा भी आ रही है तू वैक्सीन हेठी भागो जो लगी वई मूंखे, हेॾे भागो जो लगी वई। एडी वडी सुई चुप करे। आई लीड़े केड़ो जुल्म कई मासा। बाह मथे कर, बाह मथे कर, बाह मथे। आई लीड़े बाह मथे कर, कुछ भी नहीं, बाह मथे कर। मचो कर, मचो कर। ये बुधायो तो के इलियास है दुकान चुप। पर थी वई नी हाणे तोखे कुछ सही आ। हाणे ॻाल्हि ॿुध नाज़रीन, जीअं त मां आहियां डॉक्टर खण तव्हां ॾिठो त अॼु मां बाज़ार में आयुमि, जेके दोस्त वैक्सीन न पिया कराइनि उनखे मां ज़ोरीअ वैक्सीन कई आहे। इहा वैक्सीन तव्हां असांजे फ़ाइदे जे लाइ आहे। असांजे फ़ाइदे बिल्कुलु इहा असांजे फ़ाइदे जे लाइ आहे। फ़ाइदे लाइ आहे, बाज़ार वारनि जे फ़ाइदे जे लाइ आहे। बराए महिरबानी सभु इहा वैक्सीन करायो। वैक्सीन में को नुक़सानु न आहे, फ़ाइदो आहे। असां पाकिस्तानी शहरी आहियूं, इहा पाकिस्तान जे लाइ वैक्सीन ऐं पूरे दुनिया जे लाइ आहे, इहा असांजे फ़ाइदे जे लाइ आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं त मां तव्हांजो आहियां यूट्यूबर पप्पू परदेसी, उमेदु आहे त अॼु ही वैक्सीन वारो असांजो सेगमेंट तव्हांखे पसंदि ज़रूरु ईंदो। अगरि दोस्तो इहो ॻाल्हि पसंदि अचे त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल ते वञो, यूट्यूब ते पप्पू परदेसी सर्च कयो ऐं पप्पू परदेसी चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं हीअ वीडियो पंहिंजे दोस्तनि ॾे शेयर कयो ताकी तव्हां दोस्त बि इहा वैक्सीन लॻाराए सघो। वैक्सीन लॻारायो पंहिंजो ऐं पंहिंजे आलूदगीअ जो, माहौल जो, सभिनी जो ख़ासि ख़्यालु रखो। तव्हां सेहतमंद हूंदव त सॼो मुल्क सेहतमंद हूंदो। वॾी महिरबानी।